बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जो असांजो टॉपिक आहे आम अणपूर खे ॾहाई अणपूर में तब्दील करणु। आम अणपूर खे ॾहाई अणपूर में तब्दील कंदासीं। हाणे छा थींदो आहे, अक्सर करे टेस्टनि में आम अणपूर ॾिनो वेंदो आहे ऐं हुनखे चयो वेंदो आहे ॾहाई अणपूर में तब्दील कयो। फ़र्ज़ु कयो जीअं असां वटि नंबर आहे 1/2। 1/2 ही हिकु आम अणपूर आहे। हिन में अंश बि आहे, छेद बि आहे, त हीअ असांजो छा थी वियो, आम अणपूर थी वियो। हिन मथे दर्जे खे छा ॾींदा आहियूं, मथे डिजिट खे ॾींदा आहियूं अंश। हीअ असांजो अंश आहे ऐं हीअ असांजो छेद आहे। हीअ आम अणपूर आहे। हाणे हिनखे असांखे तब्दील करिणो आहे छा में, ॾहाई अणपूर में। ॾहाई अणपूर में आम अणपूर खे ॾहाई अणपूर में तब्दील करण जो कहिड़ो तरीक़ो आहे, असां छा कंदा आहियूं, जेको अंश आहे उन अंश खे डिवाइड कंदा आहियूं छेद सां, वंड कंदा आहियूं अंश खे छेद सां। हीअ वंड जी हीअ निशानी आहे। हीअ हिते दर्जे खे रखंदासीं अंश खे, यानी जेको वंडबो ऐं उनखे वंडींदासीं छेद सां। छेद असां वटि घणो आहे, 2। पोइ ॾिसो, ॿिनि जो खोड़ो हिक ते घणा दफ़ा वेंदो, डेफिनेटली ॿिनि जो खोड़ो हिक ते त न वेंदो। पोइ हाणे छा कयूं, पोइ असां छा कंदासीं, जवाब में पहिरियों ज़ीरो ॾींदासीं। ज़ीरो ॾियण खां बाद में पोइ असां जवाब में ॾहाई यानी कि पॉइंट ॾींदासीं। ॾहाई ॾेई करे पोइ दर्जे में असां ॿुड़ी ॾींदासीं। हाणे दर्जे में असां जॾहिं ॿुड़ी ॾींदी त हाणे असां वटि दर्जो घणो थी वियो, 10। हाणे 10 ते ॿिनि जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो, 10 ते ॿिनि जो खोड़ो पढ़ो, 1 2 2 2 2 4 2 2 6 4 2 8 5 2 10, यानी कि 5 दफ़ा वियो। जेतिरा दफ़ा वियो उहो असां जवाब में लिखंदासीं। जवाब में छा लिखंदासीं, ॿिनि जो खोड़ो घणा दफ़ा वियो, 5 दफ़ा, 5 लिखियोसीं। हाणे पंजनि खे ॿिनि सां मल्टीप्लाई कयो या ज़र्ब कयो त घणो थो, 5 2 10। 10 में 10 कट कयासीं, छा जवाब मिलियो असांखे, 0। पाशी छा बची असांजी, हीअ असांजी आहे पाशी। हीअ छा आहे असांजी, हीअ सॼी पाशी ऐं हीअ असांजो जवाब। असांजो छा आहे, जवाब। हीअ असांजो छा आहे, वंडींदड़। छा, वंडींदड़। छेद जेको हूंदो उहो असांजो छा हूंदो, वंडींदड़ हूंदो। वंडींदड़। अहिड़े तरीक़े सां हिन जो 1/2 जेको आम अणपूर हुयो उनखे जंहिं महिल असां ॾहाई अणपूर में तब्दील कयोसीं, उहो छा थी वियो, 0.5। ही 0.5 छा आहे, ॾहाई अणपूरा। 1/2 छा आहे, आम अणपूरा। अहिड़े तरीक़े सां असां वटि फ़र्ज़ु कयो जीअं ॿियो दर्जो आहे 2/3। 2/3 ही छा आहे, असांजो आम अणपूरा। हाणे ॾहाई अणपूर में कीअं तब्दील कयूं, साॻिए तरीक़े सां असां वटि 2 छा आहे, अंश आहे। अंश खे छा कंदासीं, वंड कंदासीं छा सां, छेद सां। छेद असां वटि घणो आहे, 3। सो 3 जी टेबल 2 ते न वेंदी, न वञण करे असां हिते जवाब में 0 ॾिनोसीं। 0 ॾेई करे पोइ ॾहाई ॾेई करे दर्जे में 0 ॾींदासीं। घणा थी विया, 20। हाणे 20 ते ॿिनि जी खोड़ो घणा दफ़ा वेंदो, 6 दफ़ा। 6 × 18, 6 × 18। 18 जेको जवाबु मिलियो उहो दर्जे में कट कंदासीं। छा जवाबु मिलियो असांखे, 20 में 18 कट कयासीं, जवाबु मिलियो 2। अहिड़े तरीक़े सां ॾहाई असांजी ॾिनल आहे, वरी असां ॿीहर ॿुड़ी ॾींदासीं। घणा थी विया, 20। सो 20 ते 3 जी टेबल घणा दफ़ा वेंदी, 6 दफ़ा। 6 × 18, 18 कट कंदासीं, छा जवाबु मिलंदो, 2। ॾहाई ॾिनल आहे, ॿिनि खे वरी असां ॿुड़ी ॾियूं, घणा थी विया, 20। साॻिए तरीक़े सां ॿिनि जो 3 जो खोड़ो घणा दफ़ा वेंदो, 6 दफ़ा वेंदो ऐं 6 × 18 ऐं हीअ जेको आहे हिनखे 20 में 18 कट कंदासीं। साॻिए तरीक़े सां पाशी करणी पवंदी 2। हाणे हीअ पाशी जेका 2 आहे इहा बार बार असांजी पाशी 2 ईंदी रहंदी ऐं असांखे 0.666 जवाबु मिलंदो रहंदो। पोइ असां वटि जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो दर्जो अची वञे त पोइ असां छा कंदा आहियूं, ॾहाई खां पोइ 3 दर्जनि ताईं उनखे सॉल्व कंदा आहियूं। अमूमन ॾहाई खां पोइ 3 दर्जनि ताईं उनखे सॉल्व कयो वेंदो आहे। सो असां हिनखे जेकॾहिं 0 पॉइंट, हिन जो जवाबु 0.666 रखूं त बि सही आहे। पर जेकॾहिं हीअ असां वटि ॾिसो डिजिट जेको आहे 5 खां वॾो आहे, त पोइ हिनखे राउंडेड ऑफ करे असां हीअं बि लिखी सघूं था पिया, 0.66। हाणे जेको टियों दर्जो आहे, 3 खां पोइ चोथों जेको दर्जो ईंदो उहो बि साॻियो ई 6 ईंदो। चोथों दर्जे खे ॾिसंदासीं उहो छा 5 खां वॾो आहे या नंढो आहे। अगरि जे उहो 5 खां वॾो आहे त पोइ असां छा कंदासीं, उन जो हिकु मिलाईंदासीं 3 दर्जे में। पोइ हिकु मिलाए उनजो 3 दर्जे में घणो थी, 0.667। सो 2/3 जेको आहे उहो बराबरि थी वियो 0.667।
यानी कि जेको आहे त इहो अबाउट क़रीब जेको आहे केतिरो हूंदो 7 जे क़रीब आहे। सो उमेद तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। हिन वीडियो में असां हिन लेक्चर में आम अणपुर खे ॾाही अणपुर में तब्दील कयोसीं। सो असांजो जेको नेक्स्ट लेक्चर हूंदो, ॿियो लेक्चर हूंदो, उन में असां ॾाही अणपुर खे आम अणपुर में तब्दील कंदासीं।